अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, दौड़ में साहती जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन नौशेर फिरोज जे चूंडियल उहिदेदारनि जी मान में जीए सिंध महाजी गुलबहार मरी पारां आजियाणो ॾिनो वियो। सिंध ऑनलाइन टीवी नौशेर फिरोज जे रिपोर्टर मूजिब साहतीअ जी जाखोड़ी सहाफ़ी मोहम्मद यूनुस राजपर खे शील्ड अवार्ड अजरक ऐं टोपीअ जो तोहफ़ो ॾिनो। तक़रीब खे ख़िताब कंदे ऑर्गेनाइजेशन जे सदर यूनुस राजपर, नेशनल प्रेस क्लब जे सदर एम ज़फर तगड़, खादिम हुसैन मरी, सागर यूसुफ मंगी, अमजद मेमन, दौड़ प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद रमज़ान वासवाणो, गुलाम कंबर शाहिद चना ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त साहतीअ जी सहाफ़िन कलम जी हुरमत खे हमेशह बरक़रार रखियो आहे। आजियाणे में मेज़बान गुलबहार मरी शाहिद चना मरहूम चना तरन्नुम में गीत ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो, जॾहिं त तक़रीब में मुश्ताक मरी, खादिम सियाल, महर विस्तड़ो, सुहेल अहमद राजपर, सैयद अज़फर शाह, अब्दुल्ला तगड़, हसनैन चना समेत ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।